अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंगी अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं नौशरो फिरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी सिहत खाते सिंध पारां नौशरो फिरोज़ जे गैर क़ानूनी ॼाणाए बरतरफ़ 74 मुलाज़मन के डायरेक्टर जनरल हील्थ बहाल करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। तफ़सील मूजिब 10 महीना अॻु सिहत खाते नौशरो फिरोज़ जे 74 मुलाज़मन के गैर क़ानूनी तौर बरतरफ़ करे संदन पगारूं वापस करण जो नोटिफिकेशन जारी कयो हो, जंहिं खां पोइ पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ 2076 पारां कराची प्रेस क्लब ते मुसलसल 17 ॾींहं एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई हुई, जंहिं जे नतीजे में सेक्रेटरीट सिहत ऐं कानून वारे खाते इंक्वायरी कमेटीअ ज़रिए खेनि बहाल करे छॾियो हो, जंहिं जो अॼु नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। उन मौक़े ते पैरामेडिकल अॻुवाणनि ख़ादम हुसैन मस्तोई, अब्दुल क़यूम राहू जो एजाज़, काके पोटो हज़बुल्लाह राजपर, मेवाराम साकी एजाज़ ममनाई ख़ुशीअ जो इज़हार पिणु कयो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।